इमदाद हुसैनी जे रोमानवी शाइरीअ जो ज़िक्र कयो त मूंखे इमदाद हुसैनी जो हिकिड़ो तराइल यादि थो अचे जेको मुंहिंजे ज़हन ते तरी आयो। मां चाहियां थो त उहो मां थोरो पढ़ी नाज़रीन खे ॿुधायां। इमदाद हुसैनी जो किताब सूरज लाइ को पत्थर नाहे में ही तराइल आहे। इमदाद हुसैनी तराइल बि ॾाढा ख़ूबसूरत लिखिया आहिनि। ऐं केॾांहुं जे ॾिसंदुसि बि त ॾिसंदुसि तोॾांहुं, वाह। या वरी तूं ई खणी चओ त किथे नाहीं तूं हिते तूं ई हुते, तूं रुॻो हेॾां होॾां। ऐं केॾांहुं जे ॾिसंदुसि बि त ॾिसंदुसि तोॾांहुं, वाह। ऐं एॾांहुं ॾिसां ऐं ॾिसां या ओॾांहुं, ॿियो त कुझु न आहे रुॻो तूं ई रुॻो आहीं तूं। ऐं केॾांहुं जे ॾिसंदुसि बि त ॾिसंदुसि तोॾांहुं, या वरी तूं ई खणी चओ त किथे नाहीं तूं। वाह वाह वाह। सो इहा इमदाद हुसैनी जी ख़ूबसूरत रोमानवी शाइरी आहे। ऐं नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इमदाद हुसैनी जेॾो सिंधीअ जो ख़ूबसूरत शाइर आहे, ओॾी हुनखे उर्दू शाइरीअ ते दस्तरस हुई। ऐं हुनजो किताबु धूप किरण उर्दू शाइरीअ जे बहितरीनु किताबनि मां आहे। असां हुनखे मुशाइरनि में ॾिठो, जेके KLF में मुशाइरा थींदा हुआ ऐं हू मुशाइरा लुटे छॾींदो हो पंहिंजी उर्दू शाइरीअ सां। सो असांखे इहो फ़ख़ुरु थींदो हो त हिकु सिंधी शाइर उर्दू मुशाइरनि में कीअं थो छाइंजी वञे। ऐं इन किताब धूप किरण खे KLF तरफ़ां साल जे बहितरीनु शाइरीअ जो एवॉर्ड मां थोरो हिन में इज़ाफ़ो करियां। तव्हां खां मां इहो ई पुछणु पियो चाहियां त इमदाद हुसैनीअ जी उर्दू शाइरीअ जे बारे में को असांखे इहो संदसि किताबु जेको धूप किरण आहे, इहो हिकिड़ो त असां आसिफ़ फ़रूख़ी जो नालो ज़रूरु खणूं। आसिफ़ फ़रूख़ी इहो किताबु शाया कयो हो ऐं दुनियाज़ाद में इमदाद जी शाइरी इमदाद उनखे रेगुलर मोकिलींदो। पहिरें उहो दुनियाज़ाद में छपींदो वियो ऐं पोइ साइड में रखंदो वियो ऐं चवंदो, जब आपका एक मजमूए जितना कलाम मेरे पास जमा हो जाएगा तो मैं आपका किताब शाया करूँगा। तो जॾहिं मजमूए जेतिरो कलाम थी वियो त हुन आसिफ़ फ़रूख़ी इहो किताबु शाया कयो हो। ऐं इन किताब खे 2 अवॉर्ड मिलिया हुआ। साल जी बहितरीनु उर्दू शाइरी जा 2 अवॉर्ड। हिकिड़ो अकेडमी ऑफ लेटर्स इस्लामाबाद जे तरफ़ां मिलियो हो, जंहिंमें 150 किताब आया हुआ उर्दू जा पूरे पाकिस्तान मां। ऐं उन में हिन खे धूप किरण खे बहितरीनु उर्दू शाइरी जो अवॉर्ड मिलियो हो 2014 में। उन ई साल मूं इहो किताबु UBL लिटरेरी एक्सीलेंस अवॉर्ड बि ॾींदा आहिनि, उन्हनि खे बि मूं इहो मोकिलियो हो त UBL एक्सीलेंस अवॉर्ड बि इन किताब ते उन ई साल जो बहितरीनु शाइरी जो अवॉर्ड इन किताब खे मिलियो। तव्हां सोचो, उन महिल ताईं इमदाद हुसैनी जी सिंधी शाइरी जे कंहिं किताब खे को अवॉर्ड न मिलियो हो। न, पर केॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे न त भई उर्दू शाइरनि, हेॾनि उर्दू शाइरनि जे विच में इमदाद हुसैनी खे अवॉर्ड, ऐं हिकिड़ो बि न, यक न शुद्ध दो शुद्ध 2 अवॉर्ड मिलिया। त इन में ख़ुदि जेको इलियास इश्की साहब जो जेको इमदाद हुसैनी जे बारे में इलियास इश्की जे लाइ आउं ॿुधाए छॾियां त उर्दू ऐं सिंधी ॿिन्ही ॿोलियुनि जो वॾो शाइर बि हो ऐं साॻे वक़्तु वॾो स्कॉलर बि हो इलियास इश्की। उनजो इन में आहे, इन में फ़हमीदा रियाज़ जेको इमदाद हुसैनी जे बारे में लिखियो आहे कि इससे कोई फ़र्क नहीं पड़ता कि ये शायरी उर्दू में है या सिंधी में, तुम तो शायर हो इमदाद, और हर हाल में शायर। तो उहो जेको हिन वटि जेका हिकिड़ी शाइराणो शऊर हुन वटि जेका आहे, शहरियत ऐं नग़मगी, इहे सभु जेके ख़ूबियूं। सो बहरहाल इन किताब मां तव्हां को नज़म ॿुधायो। हाँ, इन में इलाही सुठा नज़म आहिनि। इहो सॼो कोट करण जहिड़ा नज़म आहिनि, ख़ासि तौर सां जेको आहे सिंध सिंधी में कहें उर्दू में, सिंध उर्दू में कहें सिंधी में, एक ही बात है सिंधी उर्दू, एक ही बात है उर्दू सिंधी, हम अगर दिल से कहें और सब मिल के कहें। त पढ़ंदो बि, ऐं पूरो इहो नज़म हिनखे एॾो वॾो नज़म आहे, सॼो हिनखे यादि हूंदो हो। सो सिंध ऐसा तो नहीं था। अच्छा, इहो नज़म जेको आहे मां ख़ासि तौर सां हिन करे बि चूंडियो आहे, इहो डॉक्टर शाह मोहम्मद मरी खे बि ॾाढो वणंदो आहे इहो नज़म। तो सिंध ऐसा तो नहीं था, सिंध ऐसा तो नहीं था कि लगे प्यास तो पीने के लिए प्यासे को पानी न मिले। सिंध ऐसा तो नहीं था कि लगे भूख तो खाने के लिए भूखे को मानी न मिले, और बच्चों को सुलाने के लिए दादी को
कोई परियों की कहानी न मिले। वाह, वाह, वाह। सिंध ऐसा तो नहीं था कि कड़ी धूप में राही को शजर साया न दे। वाह, सिंध ऐसा तो नहीं था कि कड़ी धूप में राही को शजर साया न दे। सुबह दम बादे सबा लेन खराम, वाह, और बाहर आए तो ऐसा लगे इससे तो खिज़ां बेहतर थी। वाह, वाह, वाह। कि और बाहर आए तो ऐसा लगे इससे तो खिज़ां बेहतर थी। सिंध ऐसा तो नहीं था, सिंध ऐसा तो नहीं। वाह, वाह। तमामु ख़ूबसूरत शाइरी ऐं इमदाद हुसैनीअ जी जॾहिं असां उर्दू शाइरी जो ज़िक्र था कयूं त मूंखे अॼुकल्ह तव्हां फ़लस्तीन ऐं इन जे जेको हले पियो इसराइल फ़लस्तीन जी जंग इन जे हवाले सां ॿुधंदा हूंदो, पर इमदाद हुसैनीअ वटि उनजो जेको एक्सप्रेशन आहे, शाइर जेको आहे उहो अहसास खे उभारींदो आहे। ऐं शेख हयात जीअं चयो त शाइरी जो रूह गरमाए नथी, मंज़िल मक़सूद खे पाए नथी। इमदाद हुसैनी जी शाइरी जीअं सैर इमदाद साहिबा चयो त उनजी ॿोलीअ में गोली आहे, त ईअं हुनजो जेको अहसासु उभारण वारी हुन में ख़ूबी आहे, उहा कमाल आहे। उर्दू शाइरीअ जो ई ज़िक्र थियो, हिकु तमामु मुख़्तसर नज़्म आहे, आख़िर हम एक बच्चे को, आखिर हम एक फूल से बच्चे को, आखिर हम एक बच्चे को, आखिर हम एक फूल से बच्चे को, आखिर एक फ़लस्तीनी फूल से बच्चे को, आखिर हम टैंक से कुचले हुए एक फ़लस्तीनी फूल से बच्चे को, वाह। आखिर हम इसराइली टैंक से कुचले हुए एक फ़लस्तीनी फूल से बच्चे को लफ्ज़ों में कैसे लिख सकते हैं, लफ्ज़ों में कैसे लिख सकते हैं। वाह वाह।